अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरियल सुजाग न्यूज़ वन नई यहाँ वज़ीर नाब शामा ख़बर शामिल कई था। फरमानुल्लाह ताहिरी जी हुकूमती पाबंदी के बावजूद ज़िला शहीद बेनज़ीराबाद में खाधन में इस्तेमाल थियण वारो खुलियल तेल आयल जो कारोबार उरूज ते आहे। मुबैना तौर चर्बी ऐं मुर्दा जानवरनि जे चर्बी मां तैयार थींदड़ खुलियल कुकिंग आयल सरेआम दुकाननि ते वापिराइण लॻो, जंहिंजो इस्तेमाल होटलनि पकवान सेंटरनि समेत घरनि में कयो वञे पियो। खुलियल आयल ते तहक़ीक़ कंदड़नि माहिरनि जो चवणु आहे त बाज़ारनि में मिलंदड़ खुलियल कुकिंग आयल जे इस्तेमाल सां इंसान पेट, छाती, दम ऐं दिल जे मुख़्तलिफ़ ख़तरनाक बीमारियुनि में मुब्तला थी रहिया आहिनि। जॾहिं त खुलियल कुकिंग आयल वापिराइण वारनि जे ख़िलाफ़ इदारनि जी ख़ामोशी सवालिया निशान आहे। शहरनि मुतालबो कंदे ज़िला इंतज़ामिया समेत फूड कंट्रोल अथॉरिटी समेत मुतल्लिक़ा इदारनि खां घुर कई आहे त खाधे में इस्तेमाल थींदड़ गैर मयारी खुलियल आयल वापिराइण वारे माफ़िया ख़िलाफ़ सख़्त क़दम खंया वञनि। सुजाग न्यूज़ वन में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर नी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सुजाग न्यूज़ वन।